नमस्कार दोस्तों, अज असा MA प्रीवियस जे फर्स्ट पेपर सिंधी कविता 1843 खां पहिरियों में रखियल दरसी किताब शाह जे रसाले जो सुर सामुंडी जे बारे में पढ़ंदासीं। सुर सामुंडी में मल्लाहन ऐं सामुंडियुनि जेके समुंड जे रस्ते व्यापार कंदा हुआ उन्हनि जे बारे में उन्हनि जो बयानु कयल आहे। इन करे हिन खे सुर सामुंडी नालो ॾिनो वियो आहे। हिन सुर में वणजारनि व्यापारियुनि जे सामुंडी सफ़र जो बयानु कयल आहे, जेके समुंड जे रस्ते हिक देश खां ॿिए देश ते वञी करे सिंध जा शयूं, फोटा, लौंग ऐं क़ीमती कपिड़ा वग़ैरह खणी वेंदा हुआ, विकिणे ईंदा हुआ ॿियनि देशनि में, ऐं उतां वरी क़ीमती माणिक, मोती ऐं सोन आणींदा हुआ। हू घणई महीननि ताईं समुंड जो सफ़र करे हिक देश खां ॿिए देश वेंदा हुआ ऐं काफ़ी लंबे टाइम खां पोइ, घणनि ई महीननि खां पोइ वापसि घर मोटंदा हुआ। हिन सुर में ॾेखारियो वियो आहे त जेके नौजवान व्यापारी वणजारा आहिनि उहे बि पंहिंजी नई नवेली दुल्हनुनि खे छॾे करे ऐं पंहिंजे घर जा सभु सुख त्यागे करे समुंड जे मोतियुनि अर्थात व्यापार लाइ समुंड जो रस्तो पार करे समुंड लंघे करे ॿियनि देशनि में वञनि था ऐं पुठियां पंहिंजी नव विवाहित दुल्हनुनि खे छॾे था वञनि। उन्हनि दुल्हनुनि जो, उन्हनि वणजारियुनि जो हाल ॾेखारियो वियो आहे त हू कीअं थियूं पंहिंजे प्रीतम लाइ रोइनि थियूं, उनखे घणेई मनाइनि थियूं त तूं न वञ, रिझाइनि थियूं, पर जेके वणजारा आहिनि, जेके व्यापारी आहिनि, उन्हनि खे त बसि व्यापार जी चाहना आहे, ललक आहे ऐं उन हीरनि जवाहरातनि माणिकनि जी ललक आहे जेके हू व्यापार करे कमाए ईंदा हुआ, जंहिंजे करे हू पंहिंजी नवेली दुल्हनुनि खे बि छॾे वञनि था। पुठियां उहे रोइनि थियूं ऐं ॿियनि जे मुड़ुसनि खे ॾिसी सरनि थियूं ऐं अखा पाइनि थियूं, उन्हनि जी लंबी आवर्जा लाइ प्रार्थनाऊं कनि थियूं भॻवान खे, समुंड देवता खे अखा पाइनि थियूं त सुख सां असांजो पिणी मोटी अचे। ऐं घणे वक़्त ताईं न मोटण सां उन्हनि खे ॾाढो ॾुख बि थिए थो। जेको जहाज साम्हूं ॾिसनि थियूं ईंदे त उन ई तरफ़ दौड़ी वञनि थियूं त मतां इन में असांजो महबूब मोटी अचे, ऐं दिलि में इहो वीचार थियूं कनि त जीअं लंबे टाइम ताईं हू न मोटियो आहे त पहिरियों असां उन सां विरंदासीं, पोइ उन जे गले लॻी उन सां मिठियूं ॻाल्हियूं कंदासीं, पंहिंजे ढोलण सां, पंहिंजे घोट सां। ऐं इन तरह जा वीचार कंदे कंदे उन्हनि जो समय कटिजे थो। त इन तरह जो दास्तान हिन में ॾेखारियल आहे। शाह साहब लिखे थो, पगह पासे घार आयल सामुंडियुनि जे विझी ज्यूं जंजार जिम वञनि ई ओहिरी। अर्थात, हे मुंद औरत, तूं सामुंडियुनि जे पग ॿुधायो वियो आहे लंगड़ ॿधण जी नोड़ीअ खे। त शाह साहब चए थो, ए औरत, तूं सामुंडियुनि जे पगह जे भर में वञ गुज़ार, मतां तुंहिंजो जी जंजाल में विझी हू पंहिंजी ॿेड़ी हाकारे हलिया वञनि। शाह साहब हिन कविता में लिखे थो ऐं औरतुनि खे चवे थो, तूं लंगर जी जेकी नोड़ी आहे उन जे पासे वञी बीह रहो, मतां ईअं न थिए त तोखे छॾे करे तुंहिंजो पिणी, तुंहिंजो महबूब ॿेड़ी हाकारे हलियो वञे। वरी अॻियां लिखे थो, पगह पासे सच आयल सामुंडियुनि जे मन में ॿारे मच जिम वञनी ओहिड़ी। ऐं मुंद, सामुंडियुनि जे पगह जे भर में वञी दर्द ऐं सोज में पच, मतां हू तुंहिंजे मन में महबूब जी आग उथारे पंहिंजी ॿेड़ी हाकारे हले वञे। अर्थात शाह साहब उन्हनि स्त्रियुनि खे
जेके नव नवेलियूं दुल्हनूं आहिनि उन्हनि खे चवे थो त तूं जेको नाव जो लंगर थींदो आहे उन जी नोड़ीअ जे पासे वञी सोज़ में पच, मतिलबु उते बीह रहो। मथां ईअं न थिए त तुंहिंजे दिलि में उहा आग जॻाए, उहो प्यार मोहबत जॻाए करे तुंहिंजो महबूब ॿेड़ी हाकारे हलियो वञे। अॻियां लिखे थो, पॻ पासे वेह आयल सामुंडियुनि जे, तूं वेसरी विख खणी हू पुरंदा पर ॾेह, समुंड जिन साणे कोह न वेई तिन से। शाह साहब उन्हनि स्त्रियुनि खे चवे थो त तूं उन नाव जे लंगर जे रसीअ जे पासे वञी वेही रहो। तूं गफ़लत में पई हली, हू जेके तुंहिंजा परॾेही आया आहिनि उहे वरी समुंड में हलिया वेंदा, ऐं तोखे ख़बर आहे त तुंहिंजा जेके पिणी आहिनि, तुंहिंजा महबूब आहिनि, उन्हनि जो वतन ई समुंड आहे, त तूं उन्हनि सां गॾु छो नथी हली, समुंड में छो नथी वञी हली। अॻियां लिखे थो, नंगड़ऊं नेणे मन ओलीअ न ओहिड़े, सबा जे सेणे पाए गुण ॾियो हियो। मुंहिंजो मन लंगर जे बर खां ॿेड़ीअ जे गन सां बि परे धिकजी नथो सघे। सभा जे सुपणीअ मुंहिंजो हिरदो गुणनि सां मोहे सोगो कयो आहे। उहे स्त्रियूं चवनि थियूं त मुंहिंजो जेको मन आहे उहो लंगर जे बर खां ॿेड़ीअ जे गन सां खां बि नथो अॻियां धिकजी सघे, छो जे असांजे सुपणीअ मुंहिंजे हिरदे में जेके गुण पैदा कया आहिनि उन सां असांखे सोगो करे छॾियो आहे, इन करे असां उन सां गॾु नथा वञी सघूं। वरी अॻियां लिखे थो, सेई जोबन ॾींहं जॾहिं सॼण सफ़र हलिया, रुआ रहनि न सूपड़ी आयल करियां कीअं, मूंखे चारे चीअं वियो वण जाड़ो ओहेरी। केॾो न दर्द ऐं सोज़ ॾेखारियो वियो आहे उन नौजवान स्त्रीअ जो। चवे थी त उहे मुंहिंजा जवानीअ जा ॾींहं ई हुआ जॾहिं सॼण सफ़र ते रवाना थिया, ऐं पंहिंजी माउ खे चए थी, मां कीअं करियां जो रुआं थी त पिणी वञण खां नथा रहनि, अर्थात मां उन्हनि जे अॻियां लीलायां थी, रुआं थी, पर उहे मुंहिंजी ॻाल्हि नथा मञनि ऐं मूंखे जीअरे ई चिखिया में चाढ़े, मतिलबु जीअरे ई मूंखे हिन विछोड़े वारी बाहि में साड़े करे छॾे पंहिंजो व्यापार लाइ वञनि था हली ॿेड़ी हाकारे करे। नसे तर होड़ाक न वायूं वरजारनि जूं, सतियूं सामुंडियुनि जा अॼु पुण चिकियम चाक, माणे निम फिराक पाड़े चूं पिरियुनि जा। बंदर ते न उहे ॿेड़ियूं आहिनि, न की वणजारनि जूं उहे रिहाणियूं आहिनि। ए सखियूं, अॼु मुंहिंजे अंदर में सामुंडियुनि जे फोराईअ जा फट पिया करनि ऐं पाड़े वारियूं मूंखे पिणीअ जे विछोड़े जा सूर था मारनि। अॼु एसि ताईं पढ़ंदासीं, सुभाणे अॻिते। धन्यवाद।